नाज़रीन, हैदराबाद में ईद वेझो ईंदे ई ट्रांसपोर्टर्स किराया वधाए छॾिया आहिनि, जंहिं करे ईद पंहिंजनि प्यारनि सां गॾु अबाणनि ॻोठनि करण लाइ वेंदड़ माण्हू सख़्तु परेशान आहिनि, जॾहिं त ट्रांसपोर्टर्स ऐं मुसाफ़िरनि में ॾंद चक पिणु रोज़ जो मामूलु बणियल आहिनि। हैदराबाद मां पेश आहे नसीर चना जी रिपोर्ट। हैदराबाद में ईद वेझो ईंदे ई ट्रांसपोर्ट माफ़िया सरगर्म बणिजी वई आहे। मनपसंद भाड़ा मुक़ररु करण सबबि पंहिंजनि प्यारनि सां ईद करण लाइ अबाणनि ॻोठनि ॾांहुं वेंदड़ माण्हू ट्रांसपोर्ट जे अॾनि ते सख़्तु परेशान नज़र अचनि था। सखर, मीरपुर ख़ास, खैरपुर, दादू, लाड़काणो ऐं नवाबशाह समेत ॿियनि शहरनि ॾांहुं वेंदड़ मुसाफ़िर कोचुनि, बसुनि, वैनुनि ऐं डोमुनि जा किराया ॿीणा करण सबबि मुसाफ़िर दाहूं करण ते मजबूर आहिनि, जॾहिं त सिंध हुकूमत जी हिदायतुनि ते पिणु ट्रांसपोर्ट खातो अमल न कराए सघियो आहे। असां किरायो पहिरीं 500 रुपया हूंदो, 600 रुपया सीट पर। हींअर जेको आहे डबल किरायो वठियो वञनि था, 1200, 1300, 1500 हिसाब सां अलॻि अलॻि मुख़्तलिफ़ जेको आहे न रेट वठनि था। हिते को आहे कोन चेक करण वारो, को पुछण वारो केरु कोन्हे। हर गाॾी जा पंहिंजा मनमानियूं आहिनि, हर गाॾी जी पंहिंजा रेट आहिनि मुख़्तलिफ़। कार वारे जो पंहिंजो रेट आहे 1500, 2000 ऐं वेन वारे जो अलॻि पंहिंजो रेट आहे। सो कोच वारे जो अलॻि रेट आहे। असां वञूं पिया शदाद कोट, हिननि सखर ताणूं किरायो ॿुधायो आहे 1000 रुपयो। उतां सखर कोट शदाद कोट ताणूं किरायो आहे 200 रुपया ॿियो, माना 1200 रुपया। ऐं उतां असां जंहिं टाइम शदाद कोट में निकिता हुआसीं त पोइ असां कुल 900 रुपया। इंसाननि जी मजबूरी जो फ़ाइदो वठंदा हुजनि, उन्हनि खे ख़बर आहे त हाणे ईद जा मौक़ा आहिनि, हर को पंहिंजनि ॾे वेंदो। बहरहाल ज़ुल्म आहे साईं, घणो ज़ुल्म आहे, जेतिरो चइजो उन ते इंतिहा ज़ुल्म आहे साईं। उतां खणी था अचनि 350 में, हिते खणी था वञनि 700 रुपया ॾियूं। ऐं छा ईद आहे, वापसि ईद घर न कयूं छा? उन्हनि जो मक़सदु इहो आहे त बचनि में घर ईद न कयो, हिते ईद कयो। जेकॾहिं वेंदो 700 रुपया किरायो ॾेई पियो वञे। चओ आहे कल्ह 300 रुपया ॾेई आयो आहियां, 350 दादू मां। दादू अॼु वञा थो 700 रुपया किरायो वठींदो, छाजे करे? उन साॻी वेन में वञा थो। हींअर आयो आहियां उतां काज़ी अमन खां, उतां वेन वारे मां 300 रुपया किरायो वरितो आहे हैदराबाद जो। हिते अचण नंढड़नि खे पब्लिक स्कूल में पढ़ंदियूं वञे। हाणे हितां वारा चवंदा असांजी फ़ी 1000 रुपया ॾियो, हिकु 3000 रुपया किरायो ॾियो, टे माण्हू हो। अबा यकदमि छा थी वियो, हुतां असां आया आहियूं 300 रुपए में, वरी हितां वञण महिल न ॾींहुं गुज़रियो न छा, अबा न 1000 रुपया ॾियो त ॾियो, न त बसि बीठा हुजो। असां 12 बजे खां हिते यको आया आहियूं, केरु खाइण लाइ तयारु कोन्हे को। गाॾी जो साईं ख़र्चु हींअर डबल थी वियो आहे, गैस सफ़ा उर्ज चढ़ियल आहे। ॿुधे न, जे हेॾो सुवारी आहे त हुन सुवारी न आहे त पुलिस हंगामो कई वेठी आहे, उहो डबल पैसा थी वठे। भताखोरी जाम आहे, भतो पुलिस महिल वठे थी, पुलिस डोड़ा थी, गाॾी भरणी कोन थी ॾिए, न को छा। उहो इंसाफ़ उहो आहे कोन, हक़ न भाई किरायो 1000 रुपया वधाए, उन त निपट खाली आहे गाॾी न। ट्रांसपोर्ट में असां माल की ठिप न आहे, हर जॻह ते पुलिस बीठी आहे, गाॾी असां भरण ॾियनि ई कोन था। ट्रांसपोर्ट खाते ऐं ट्रैफिक पुलिस जी मुबैना मिली भगत सबबि ट्रांसपोर्टर मुसाफ़िरनि खे ॿिन्ही हथनि सां लुटे रहिया आहिनि, पर इंतिज़ामिया बि माफ़िया आॾो गोॾा खोड़े छॾिया आहिनि। किरायो वधीक वठण सबबि ट्रांसपोर्टरनि ऐं मुसाफ़िरनि में ॾंद चक पिणु मामूलु बणियल आहे। ट्रांसपोर्ट अथॉरिटी पारां का बि कार्रवाई न करण सबबि मुसाफ़िर ॿिन्ही हथनि सां फुरजण लॻा आहिनि। कैमरामैन यासिर कुराई सां गॾु नसीर चना, आवाज़ न्यूज़, हैदराबाद।